सिंध स्मॉल ग्रोअर्स एसोसिएशन पारां शुगर मिलूं वक्त ते न हलण, आबादगारनि खे क्वालिटी प्रीमियम न ॾियण ऐं कमंद जो अघु 300 रुपया करण जे हवाले सां नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे बुख हड़ताल कई। उन मौक़े ते आबादगारनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त शुगर मिलनि जे ख़िलाफ़ जेके 1956 जे कानून मुताबिक़ अक्टूबर 10 ते हलनी हुयूं, जेके हींअर हिननि चेंज करे अॻिते वधाए छॾियो आहे, टाइम वधाए छॾियो आहे 1 नवंबर खां आख़िरि ताईं। आबादगारनि खे जेको रेट मुक़ररु कयो आहे गवर्नमेंट, जेको 250 रुपया, उहो असांखे कतनि मंज़ूर छो 150 रुपया शुगर जो रेट आहे, घटि में घटि 300 रुपया कयो वञे। असां डिमांड था कयूं त कमंद जो रेट घटि में घटि 300 रुपया मुक़ररु कयो वञे। आबादगार दोस्त जाइज़ मुतालबा खणी हिते वेठा आहिनि। आबादगार दोस्तनि जे असां इन मुतालबे 15 नवंबर ताईं जेको आहे शुगर मिलूं खोलियूं वञनि। जेका बि शुगर मिल 15 नवंबर ताईं न हलंदी, उन ते डेली वेजेस जे हिसाब सां 50 लाख रुपया दंड रखिया वेंदो। जमींदारों को, आबादगारों को उनका हकूक दिए जाए, उनके हक दिए जाएं। कलर वधी आहिनि, गुॾू वधी आहिनि, असां हथ ॾिसो कहिड़ा थी आहिनि, कमा कुझु बि कोन्हे। न को खंड जो अघु 160 रुपया, 170 रुपया हलाइनि, अटो 180 रुपया, 80 रुपया किलो। ग़रीब माण्हू अटो वठे या पेट पारे या मज़ूरी करे का। हिन जो मुतालबो आहे त जेको क्वालिटी प्रीमियम रहियल आहे ऐं कमंद जो अघु 300 रुपया मुक़ररु करे कयो वञे ऐं मिलूं जल्द में जल्द हलाई वञे त जीअं आबादगार मुआशी क़तल खां बची वञे। कैमरामैन रफ़ाकत तराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासि करी सिंध टीवी न्यूज़ नवाबशाह।